नताशा बाद पांड्या जी ज़िंदगी में ॿी औरत जी एंट्री हार्दिक ऐं बॉलीवुड अदाकारा में वेझड़ायूं वधण लॻियूं। भारतीय क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान ऐं वर्ल्ड कप हीरो हार्दिक पांड्या ऐं बॉलीवुड सुंदरी अनन्या पांडे में वेझड़ायूं वधण लॻियूं आहिनि ऐं ॿिन्ही हिक ॿिए खे सोशल मीडिया ते फॉलो करणु शुरू करे छॾियो आहे। हार्दिक पांड्या ऐं सेर्बियन अदाकारा ऐं मॉडल नताशा स्टेनोकोविच 2020 में शादी कई हुई ऐं हलंदड़ साल मई में ॿिन्ही जे धार थियण जूं ख़बरूं बि अचण लॻियूं हुयूं। हार्दिक पांड्या बाज़ाब्ता तौर ते पंहिंजी घरवारी नताशा खे तलाक ॾेई चुको आहे। कुझु ॾींहं अॻु जोड़ी सोशल मीडिया ज़रिए हिक ॿिए खे धार थियण जो ऐलान कयो हो। हाणे भारतीय क्रिकेटर जूं मुकेश अंबाणी जे पुट अनंत अंबाणी जी शादी जी तकरीब में शिरकत जूं मुख़्तलिफ़ वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थी रहियूं आहिनि, जंहिंमें हू अदाकार रणवीर सिंह ऐं अनन्या पांडे सां रक़्स कंदे नज़र अची रहियो आहे। भारतीय मीडिया तरफ़ां दावा कई पई वञे त नताशा खां अलहदगी खां पोइ पांड्या जी ज़िंदगीअ में का ॿी औरत अची वई आहे। भारतीय ऑलराउंडर खे ताज़ो ई राधिका ऐं अनंत अंबाणी जे शादी में अनन्या पांडे सां गॾु ॾिठो वियो हो ऐं हाणे ॿिन्ही हिक ॿिए खे इंस्टाग्राम ते फॉलो करे वरितो आहे। इहा ख़बर वायरल थींदे ई मीडिया तोड़े सोशल मीडिया ते थरथलो मची वियो आहे ऐं संदन मदाहनि ॿिन्ही शख़्सियतुनि अहिड़े अमल ते नज़रूं खुपाए छॾियूं आहिनि। हिते इहा ॻाल्हि पिणु ज़िक्र जोगी आहे त कुझु अरसो अॻु अनन्या पांडे ऐं अदाकार आदित्य राय कपूर जी रोमानवी लाॻापनि जूं ख़बरूं बि गर्दिश करे रहियूं हुयूं, पर ॿिन्ही अदाकारनि तरफ़ां अहिड़े क़िस्म जी ख़बरुनि ते कंहिं बि क़िस्म जी तरदीद या तस्दीक न कई वई हुई।